खबर खां बेखबर थींदा वञूं पाण शायद मुख्तसर थींदा वञूं पाण खां फतहूं करे वयूं फासिला हाणे धरती मथे दर बदर थींदा वतूं। साईं खान साहब जो शेरो ऐं हाणे आऊं असांजा जेके मुक़रर आहिनि उनजी भरपूर तारीफ़ सां इस्तक़बाल कजा। सभ खां पहिरीं आऊं साईं मदद अली खे गुज़ारिश कंदुसि अचनि ऐं साईं ते पंहिंजा ख्याल पेश कनि। ऐं ज़ोरदार तारीफ़ में साईं मदद अली चवंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जी हमद सना जे लाइ ऐं नायत जे लाइ लतीफ़ सरकार जो हिकिड़ो बेर पढ़ा ॾोसो सभु वरवाईअ जो जे लॻे अॻई हुया ॿुधण में बचे। अॼु असां शाम मल्हाई आहे असांजे तमामु बहितरीन मुफ़क्किर उस्ताद शाइर तारीख़ ऐं हिस्ट्री जो तमामु बहितरीन ॼाणू ऐं मुख़्तलिफ़ मज़ाहबनि जे इल्म जी सुठी ॼाण रखंदड़ बहितरीन ख़ासि मुजाहिद मूं नंढड़े माण्हू वटि एतिरा वधीक लफ़्ज़ न आहिनि जो साईं जी शख़्सियत ते ॻाल्हाए सघां। बहरहाल शुरूआति कंदासीं साईं जे हिकिड़े नज़म जे कुझु शहरनि असांजो मुक़द्दर या थर जी वारी असांजो मुक़द्दर या थर जी वारी जा हर पल लोञारी जा हर पल दुखारी वॾी आसमां जा उॾामी वॾी आसमां जा उॾामी रही आहे खामी रही आहे विकामी रही आहे इहा ई अव्हां जी नवाज़िश रही आहे इहा ई अव्हां जी नवाज़िश रही आहे। यकीनन हिन चंद सेटनि ॿुधण सां आमी साईं जी ख़्याल जी पुख़्तगी ऐं फ़िक्र खे ॼाणे वरितो हुयो। साईं नज़म जो बहितरीन शाइर आहे। ख़ालिद मुजाहिद ऐं सभिनि जा नज़म पढ़ंदो आहियां। सिंधी नज़मनि में बहितरीन हलीम बाग़ी खां वठी मुख़्तलिफ़ शाइर पर ख़ालिद मुजाहिद जो मक़ाम शायदि उन खां मथे न त बि उनजे बराबरि ज़रूरु आहे। इहा मुंहिंजी हिकिड़ी सोच आहे ऐं कोई इन सां इख़्तिलाफ़ राय रखी सघे। ख़ालिद मुजाहिद चवंदो हिकु बहितरीन शाइर हुजण सां गॾोगॾु हिकु बहितरीन साबरीन ऐं इंतिहाई तमामु सुठो राजवंद माण्हू आहे जेको कंहिं बि ॻोठनि में इलाइक़े में जेके मसइला जहिड़ा फॾा थियनि था उनखे ख़तमु करण लाइ पंहिंजो क़ीमती टाइम कढी उन्हनि शयुनि खे ख़तमु करे थो। मोहबत खुलूस जेको आहे सो मुआशरे में वंडे थो या उनजी बहितरीन ख़ासियत आहे। उन सां गॾोगॾु साईं असांखे असीं सभई जेके ॻोठ उन इलाइक़नि जा माण्हू आहियूं 7-8 ॻोठनि जा माण्हू उनखे उस्ताद करे छॾींदा ऐं शायदि इहो असांजो उनखे ॾिनल लक़ब शायदि उन खां वधीक अहमियत ई रखे थो न त उन जे लाइक़ु ज़रूरु आहे। उन खां पोइ तारीख़ अशोका खां वठी चंद्रगुप्त मौर्य खां वठी ऐं चंद्रगुप्त मौर्य खे पालींदड़ विष्णु धड़ार खां वठी जेके 500 साल 300 क़बल मसीह साल खां जेके तारीख़ूं शुरू थियनि थियूं उन सभिनी ते बहितरीन ॼाण रखंदड़ माण्हू आहे ऐं असांखे उन खां सम्झण ऐं पिराइण जो तमामु वॾो मौक़ो मिलियो आहे। असीं ख़ुशनसीब आहियूं जो हिनजा पाड़ेसी। उन खां पोइ हिनजी जेका शाइरी आहे उहा सिर्फ़ प्यार मोहबत या जमालियाती या सिर्फ़ हुस्न जी शाइरी न आहे पाण तमामु मज़ामती शाइर आहे। उनजे हर नज़म में सभई झलकियूं तव्हांखे महसूसु थींदियूं रहंदियूं आहिनि। मोहतरमा साहिबा ते बि हिकिड़ो नज़म लिखियो पाण मुंहिंजो पसंदीदा नज़म आहे। उन जूं चंद सिटूं अव्हांजे नाम करियां थो। हुन ख़िज़ाउनि जे रस्तनि खे रोके रखियो फ़िक्र खे सम्झण जी कोशिशि कजो। हुन ख़िज़ाउनि जे रस्तनि खे रोके रखियो हुन कातिल जे दस्तनि खे रोके रखियो हुन जॾहिं हथ हवा में हिलायो हुयो हुन जॾहिं हथ हवा में हिलायो हुयो लश्करनि लाइ ललकार बणिजी वियो दुश्मननि जे मथे वार बणिजी वियो असां लाइ त एतबार बणिजी वियो। उन सां गॾोगॾु जेको पाण रसूल पली साहब जा शागिर्द ऐं उन सां गॾोगॾु उन सां तमामु वक़्तु घणो कमु कयूं
ऐं सॼी जेका तइलीम ऐं हिस्ट्री खां वठी जेके बि मालूमातूं ऐं तइलीम उहा वठणु ऐं पढ़णु ऐं किताब पढ़ण जिते राग़िब थिया उहो पली साहिब जे दौर खां पोइ वधीक जेको आहे शुरू थिया हुआ ऐं अवामी तहरीक खे तमामु घणो वक़्तु ॾिनऊं ऐं बहितरीन नमूने उनखे हलायूं। ॻोठ में यूनिट हुआ ऐं सभई उनजा जेके साथारी हुआ उहे अॼु बि जेके आहिनि से बहितरीन माण्हू आहिनि। उन मुंहिंजो वाल साहब मास्टर गुलबून शहर जो सां गॾु अली मोहम्मद मौलूदी माण्हू आहे मुंहिंजो उहो या मुख़्तलिफ़ माण्हू जेके बि हुआ हे हिकिड़ी असांजो पसमंदा इलाइक़ो हो उन जे लाइ यूनिवर्सिटी जो मिसाल आहे हिकिड़े वॾे फ़िक्र जो मिसाल आहिनि। असांखे तइलीम ॾे राग़िब करणु इन दर्जे ते पुॼाइणु असां सिर्फ़ु कोर्सिस न आहिनि पढ़िया असां कोशिशि कई आहे डाइस जो इस्तेमालु असीं घटि करे ॼणंदा आहियूं उन जे करे एॾा वॾा मुक़ररु न आहियूं पर असां शायदि उन किताबनि जा पढ़िया हुजनि ऐं इन्हनि जा ई किताब पढ़िया हुजनि उन्ही जो इहो नतीजो आहे जो अलाह असांखे अॼु इज़त बख़्शी आहे असांजी सोसाइटी खे मुआशिरे खे ऐं असांजे इलाइक़े ऐं उन खां पोइ पाण मार्क्सिज़म हुजे या का बि जेके नज़रिया आहिनि दुनिया जा पोइ उहे मुआशी नज़रिया हुजनि सियासी नज़रिया हुजनि नेशनलिस्ट नज़रिया हुजनि उनजो बहितरीनु ॼाण रखे थो ऐं पाण जे फ़िक्र ऐं इल्म जो इहो अंदाज़ो आहे त पाण मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते मार्क्स सां जेको आहे अटकी पवंदा आहिनि त बाबा हुनजे करंसी जो वजूद गोल्ड ते छो रखियो सर्विसिस जे लाइ छा रखियो जेको माण्हू सर्विसिस प्रोवाइड करे थो पंहिंजे मुआशिरे खे उनजी भलाई लाइ उनजी बहितरी लाइ उनजी तइलीम जे लाइ ऐं उनजी मज़बूती जे लाइ उन लाइ मार्क्स छा रखियो आहे उन जे लाइ कहिड़ो वैल्यू आहे ऐं या जिन्सुनि जी मटा सटा जो जेको वैल्यू आहे या करेंसी जो पैसे जो वैल्यू आहे सिर्फ़ु गोल्ड ते छो रखियो वियो आहे त ॿी शइ ते रखी सघियो पियो तइलीम ते रखी सघियो पियो मुख़्तलिफ़ उन सर्विसिस ते इल्म ते फ़िक्र ते रखी सघियो पियो छो कोन रखियो आहे ऐं साईं तमामु बहितरीनु शख़्सियत जा मालिक आहिनि ऐं आख़िरी जेको मूंखे तमामु बहितरीनु हिन जो नज़म वणे थो उनजो को चंद सिटो जे ना करे पंहिंजी जॻह वठंदुसि अहिड़े दस्तूर खे अहिड़ी दस्तार खे अहिड़े दस्तूर खे अहिड़ी दस्तार खे पंहिंजे पेरनि जी ठोकर हणियो था अचनि सिर तां हथ हमेशह खणियो था अचनि दर शद्दाद जा पाण बाग़ी आहिनि सिर्फ़ शाइर न आहे पर तारीख़ ते मुकमिल कंट्रोल ऐं तारीख़ जा हवाला तमामु बहितरीन दर शद्दाद जा पाण जेरम जन्नत शाही दर शद्दाद जा पाण बाग़ी आहियूं वक़्त बेदाद जा पाण बाग़ी आहियूं कोई एटम खे फाड़े त फाड़े भले पाण चागी आहियूं पाण बाग़ी आहियूं चागी हींअर उहा तारीख़ अचण वारी आहे 28 मई 1998 त पंहिंजे किरदार जी ॻाल्हि थो करे पंहिंजे मुआशिरे जी जेका मज़ामत जी ॻाल्हि थो करे उन जे करे मूंखे तमामु घणो पसंदि आहे ऐं महिरबानी लख